हाणे रुकंदासीं मदे जी जो अमरूट में जुनेजा ऐं दल बिरादरी में झेड़ो थी पियो आहे जहिड़े में 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। रसूल बख्श जुनेजो, सनाउल्लाह दल, अब्दुल वहाब दल मारिजी विया आहिनि जॾहिं त इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मदे जी वेझो अमरूट में जुनेजा ऐं दल बिरादरी में झेड़ो थियो आहे जंहिंजे नतीजे में 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। मदे जी मां असां सां लाइन ते मौजूदु आहे अब्दुल हकीम सेतो। जी हकीम, आगाह कजो हिन वक़्तु इलाइक़े जी छा सूरत हाल आहे? जी मदे जी लॻी अमरूट थाणे जी हद ॻोठ नओं अमरूट में जुनेजा ऐं दल बिरादरी जे 2 धुरनि में ज़मीनी मालिकी तां झेड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान 2 धुरनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग करण बाद रॉकेट लॉन्चर पुर फायर कया आहिनि। फायरिंग जे नतीजे में जुनेजा बिरादरी जो हिकु ॼणो रसूल बख्श जुनेजो मौके ते पहुची वियो ऐं ॿिए धुर जो सनाउल्लाह दल ऐं अब्दुल वहाब दल ज़ख़्मनि जा सून सां जेका उहे बि फोत थी विया आहिनि। जहिड़े में फोतुनि जो अंग जेको आहे हिन वक़्तु 3 थी वियो आहे, जंहिं बाद दल ऐं बिरादरी जी औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी आहिनि जिन खे मुख़्तलिफ़ अस्पतालनि में रवानो कयो वियो आहे। फायरिंग जे ज़ख़्मनि जी इतला मिलण बावजूदि अमरूट पुलिस जेको आहे 3 कलाक देरि वाक़िया ते हंधि पहुती, जंहिं बाद जेको आहे उते मौक़े वारदात ते लाश पयल हुया उहे अस्पताल खणाई आई। होॾां ॿिए तरफ़ धुरियूं जेका मोर्चा बंदि कोन आहिनि, जेका हिन वक़्तु बि फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। इलाइक़े जा माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि ऐं इलाइक़े में ॾहका पकड़ियल आहे। उन मौक़े ते दल बिरादरी अमरूट जे पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ टारनि खे बाहि ॾेई जुए जे बिरादरी नाजाइज़नि ख़िलाफ़ धरणो आहे। ॿिए तरफ़ जुए जा बिरादरी जे माण्हू ख़ुदि जेको आहे मिर्ज़ापुर बस स्टॉप ते धरणो लॻायो आहे। हिन वक़्तु धरणो जेको आहे ॿिन्ही रोड जे ॿिन्ही पासनि खां धरणो लॻल आहे। पुलिस हिन वक़्तु काई बि जाइ वारदात ते न पहुती आहे। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।